लारी टंडो बागो में सिम नाले जी 25 सालनि खां खाटी नियथण खिलाफ़ आबादगार फोरम पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वधीक तफ़सील सूं था मोहम्मद मला जी हिन रिपोर्ट में। टंडो बागो जे सिम नाले एल सोरा जी खाटी न थियण खिलाफ़ लाड़ आबादगार फोरम ऐं ज़िलो बचायो तहरीक पारां टंडो बागो प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवान जो चवणु हो त इम्कानी तूफ़ानी बरसात सबबि सिम नालो सोरा एल खाटी न थियण करे हंधा हंधा टुटण ऐं घाराप लॻण करे टंडो बागो शहर समेत भरपासे जा सवें ॻोठ ऐं हज़ारें एकड़नि ते बीठल फसल ॿुॾी वेंदा। हिननि चयो त टंडो बागो शहर जे ड्रेनेज जे पाणी जो नेकाल बि हिन सिम नाले में थींदो आहे, जेको खाटी न थियण करे नेकाल न थी रहियो आहे। सोरहं एल सिम नाली तलके टंडे बागी जी उहा सिम नाली आहे जंहिंजी गुज़िरियल 25 सालनि खां खाटी न थी आहे, जंहिं करे असां आबादगारनि खे तमामु हर साल मॉनसून जे बरसातनि में तमामु घणो नुक़सानु ॾिए थी। असांजा ज़रई फसल बरसाती पाणी में अची था वञनि, असांजा ॻोठ बरसाती पाणी में अची था वञनि, तंहिंजा माण्हू दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थियनि था। ॻोठ बख़्शो लुंड जंहिंमें मला कोल्ही वेठल आहिनि उहे बिल्कुलु पाणी जे हेठि आहिनि ऐं ख़ुदा बख़्श लुंड ॻोठ जेको आहे उनजो अधु ॻोठ जेको आहे उन में बिल्कुलु पाणी वियो आहे अंदरि ॻोठ में, गोॾे जेतिरो पाणी आहे। जान मोहम्मद ॻोठ में पाणी आहे। 6-7-8 ॻोठ ॿुधाया, इनमें बिल्कुलु ई असांजी मतिलबु तबाही वारो नज़ारो आहे ऐं बिल्कुलु ई असीं तबाही जे किनारे ते आहियूं। हीअ तक़रीबन 8-10-15 साल खां वठी असीं पाणी जे हेठि हर साल पाणी जे हेठि आहियूं। जेके माशाल्लाह कामोरा चूंडियल अचनि था, जेके नुमाइंदा अचनि था, उहो पंहिंजो पेट भरे सभु को पाण हलियो वञे थो। असांखां केरु पुछण जे लाइ तयारु कोन्हे। नाली जी खाटी कराई वञे, असां सभिनी ज़मींदारनि जो ॻोठ राज भागारनि जो इहो मुतालबो आहे त महिरबानी करे असांखे सिम नाली जी खाटी कराए ॾिनी वञे। अॻवाननि अला अख़्तियारनि ऐं DC बदीन खां मुतालबो कयो त फौरी तौर ते सिम नाले जी खोटाई करे वॾे नुक़सान खां बचायो वञे। कैमरामैन रहमान समूह सां गॾु मोहम्मद मला, आवाज़ TV न्यूज़, टंडो बागो।